दोस्तों पंहिंजा बि ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं हिकु बहितरीनु ख़बर। दोस्तों हिन ड्रामे में हिकु वॾी ग़लती कई वई आहे। छो तव्हां ॾिठो त न, जेको जाबर बार बार भाउ खे सम्झाए रहियो तूं क़ासिम ग़लति कमु करे रहियो आहे, पोइ बि हुनखे मोकल ॾिनई, हुन ज़हर ॾिनो ऐं ज़हर वञी खाधो गुलशेर ऐं गुलशेर मरी वियो। इहो ज़हर जो इल्ज़ाम फिरी गिरी जाबर ते लॻो। केॾा न बेवकूफ़ आहिनि जेको फ़ोन ते ॿई ॼणा ॿई बार बार हसीना सां ॻाल्हाइनि था, उन में रिकॉर्डिंग नथा करे सघनि, सॼियूं ॻाल्हियूं रिकॉर्ड करे चाकर खाने ॿुधाए सघनि था, पर ईअं नथा करनि। तव्हां असांखे हीउ चरियो सम्झनि था, सादो सम्झनि था, असांखे एतिरी अकुल बि न आहे ॼण। अड़े तूं जॾहिं फ़ोन ते हुन सां ॻाल्हाए थो, दुश्मन जूं ॻाल्हियूं रिकॉर्ड करे हर शइ क्लियर करे सघे थो न। हाणे त सरियाम हसीना हिनखे धमकियूं ॾेई रहिया। हीअ हिकु वॾी ग़लती आहे। यानी फ़ोन जी ॻाल्हि खे असां ड्रामे वारा केॾो न इग्नोर करे छॾनि था। इन में त कुझु बि थी सघे थो, छो फ़ोन हिकु वॾो सबूत आहे। बहरहाल इहो इन्हनि जेको आहे दरगुदर करे असां तव्हांखे बेवकूफ़ करण जे लाइ इहा ट्रिक कहिड़ी आहे त अक जो पासो ॾेई बंदूकूं हणंदा। पुराणे फिल्मनि में सिंधी जेको फिल्मां हूंदियूं, अक हाणे बंदूक खे जले सघंदो। बहरहाल इहे ग़लतियूं वॾियूं वॾियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। बहरहाल ड्रामो हाणे जेको आहे फिरी गिरी जाबर जे कंध में फिल्म पियो आहे। दोस्तों अॻिते ॾिसो हाणे छा थो थिए। अगरि अपडेट सुठी लॻी शायदि कुझु व्लॉग ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।